माहवार मैगजीन हमसरी हैदराबाद शुमारो सितंबर 2020 इंतखाब शायरी शऊर मां नज्म तिलस्मी तिलस्मी ही हैरत कदो शायर मुजम्मिल सायर। अज त तस्वीर खुदा मुसव्विर बणियल ऐं मुसव्विर त तस्वीर जे बंद में गूंज आवाज खां कीअं अलग छो जुदा। पो बि इंसान जंहिंखे ॼणियो सो खुदा। गूंज मां नेठ आवाज बणिजी वियो, वक़्तु पिण सुर हो साज़ बणिजी वियो। हिक लीज़ा डविंची चिटी हुई कॾहिं। अज डविंची त इतिहास जी रुञ में आब ॾिसजे, मगर हीअ लीज़ा हक़ीक़त सरापा हुस्न। सोच जो हंज अज़ल खां उॾाम करे, पोइ बि नाहे थको, पोइ बि नाहे लथो कंहिं छपर, कंहिं नगर, कंहिं बयाबान ते। हंज जा खंभ घायल, बदन ना निबन, पोइ बि उॾंदो वते अणिठल माग ॾे। चौ तरफ मंड मंतर रुगो तिल्स्मा, जो न आसो वजूद आ हिते ऐं उहो जो वजूद आहे सो अण वजूदी हिते। इंदर जो आ धनुष, इंदर नाहे हिते। इंदर आहे अगर पो धनुष वहम आहे मंदिर अगर पो न भगवन हिते। आहे भगवन अगर पो त मंदिर अलग। चौमुखो वक्त जो तिलस्मी दीप पियो थो बरे बेखलल। वक्त जे दीप जी आरसीअ में हयाती बणियो ओलड़ो, पोइ लुॾे पल बपल। चौ तरफ़ अक्स केॾा वतन अणमया। तिलस्मी तिलस्मी हीअ हैरत कदो पियो तमाशो करे। चौ तरफ़ जिंदगी पई सुरे वाइड़ी, बेखबर मुस्तरब।